मुंडेरो शहर के गरीबाबाद पाड़े में हथियारबंदन हमलो करे पीरसन औरत अशरफ खातून के जख्मी कंदे फरार थी विया। औरत के इलाज लाइ नवंडेरो अस्पताल आंदो वियो। जख्मी औरत मूजिब अब्दुल कादिर खोखर पंहिंजे पुटनि सां गॾिजी घर ते हमलो कयो। फायरिंग सबबि आऊं जख्मी थी पियसि। हथियारबंदन चयो त अगर तुंहिंजे पुट ठाह न कयो त संगीन नतीजा भोगण लाइ तयार रहो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच शुरू करे छॾी। बुल्ली शाह करीम बस स्टॉप ते पीपी अगवान गुलाम मुस्तफा रिंद मामूली ॻाल्हि तां फ़ौरियत अब्दुल्ला दर सिंह संदसि पुटनि मथां फायरिंग करे खेनि मरणी करे छॾियो। दर्स बिरादरी के नौजवान शोबान दर्स शहबाज दर सिंह संदसि पीउ सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि मूजिबि हथियारबंदनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वेंदो। गंगपट में सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह पारां बचाव बंदनि जो दौरो कयो वियो। उन मौक़े ते ॿोॾ मुतासिरनि अॻूणे वॾे वज़ीर आॾो शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। ॿोॾ मुतासिरनि चयो त कचे में बोट खे आए 1 महीनो गुज़री चुको आहे, पर उन बावजूद इंतज़ामिया सिर्फ़ दिलासा ॾेई रही आहे, जॾहिं त ॿोॾ मुतासिरनि खे रेस्क्यू करण लाइ इंतज़ामिया को बि बंदोबस्त नाहे कयो, जंहिं करे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। फ़कीराबाद में व्याजियुनि पारां घर मथां हमलो करे धीअ खे ज़ख़्मी करण ख़िलाफ़ मसमात बख्ती कोसो प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मसमात बख्ती चयो, मुंहिंजे पुटु व्याजियुनि खां 10,000 रुपया व्याज वरितो, असां 15,000 रुपया ॾेई चुका आहियूं। वधीक पैसा ॾियण खां इनकार करण ते व्याजी राबेल ऐं अबू गरी घर में दाख़िल थी सनम खोसो खे ज़ख़्मी करे फरार थी विया। उन्हनि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त व्याजियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾिनो वञे। मुरीद शाह पंजाब के नवाज़ाबाद थाने की हद में तनवीर अंदर सखर मुल्तान मोटरवे ते हमलो और 11 ॼणनि खे अगवा करण की जिम्मेवारी कबूल करे वरिती। 3 ॾींहंनि अंदर जेल में 17 सालनि का कैद भाव मुनीर अंदेर के आज़ाद कराइण जो मुतालबो करे छॾियो। भाउ खे न आज़ाद करण की सूरत में उन चिता ॾिनो त अगवा कयल 11 ॼणनि खे क़त्ल कयो वेंदो।